ही देवीअ जो वण आहे। असांजे इलाइक़े में ही वण काफ़ी अरसे खां पर जीअं त चई सघिजे थो त लॻभॻि 1995 ईस्वी खां 2000 ईस्वी ताणी जेको असांजे इलाइक़े में पाणी जो हिकिड़ो सख़्तु बहिरान यानी 5 सालनि ताणी तमामु घणो बहिरान रहियो। उन दौरान पोइ कुझु माण्हुनि जो चवणु आहे त 1995 या 96 ईस्वी धारे ही वण हिन इलाइक़े में फोटोड़ो शुरू करे चुको हो। पर कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त ही 1995 ईस्वी खां बाद में जॾहिं पाणी खुली आयो यानी लॻभॻि 2000 ईस्वी यानी 5 सालनि ताणी जेको पाणी जो शदीद बहिरान हो, उन शदीद बहिरान खां पोइ जॾहिं 2000 ईस्वी में पाणी खुली आयो त उन पाणीअ जे वहकरे जे करे ही ॿिज कंहिं इलाइक़े मां किथां हतमी तौर ते नथो चई सघिजे, बहरहाल किथां वही ऐं लुड़ी आयो जेको हिन असांजे इलाइक़े में यानी जॾहिं मुकमल तौर ते हिते का आबादी न हुई या के फ़सुल न हुआ या जेके हितां जा असलोका वण जेके सड़ी रहिया हुआ, छांव लाइ का बुनियादी तौर सहूलियत न हुई। उन दौरान हिन वण हर जॻह ते पंहिंजी जेको आहे सो मौजूदगी खे ज़ाहिर कयो, कलराठियुनि ज़मीननि में, भाण वारनि ज़मीननि में या वारियासे ज़मीननि में, यानी हर क़िस्म जी ज़मीन जंहिं बि जॻह ते ॿियो को फ़सुलु थियण जी जाइ न हुई, उन जॻह ते हिन वण पंहिंजे वजूद खे बरक़रार रखियो। ऐं हिन ई अरसे में हिन वण जेको आहे सो बाक़ाइदा हिते छांव ऐं पखियुनि जी आमाजगाह लाइ हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो ज़रियो थी बीठो, जेको अॼु ॾींहुं ताईं हिते मौजूदु आहे। ऐं असां वटि ही वण कंहिं हद ताईं तक़रीबन हर जॻह ते मौजूदु ऐं मुयसरु मिले थो।